दोस्तों पाण हाणे रूमी गोट फार्म सकंड में हूँ हिन वक़्तु ही साथी ही असांजो सुहेल नौजवान आहे, यूनिवर्सिटी पास आहे। ही असां सिंधी माण्हू जेको कारोबार खे ऐब सम्झूं था, उहो पाण हिन वक़्तु ॿकरियुनि खे गाहु खाराए रहियो आहे। हेॾां ही ग़ुलाम मुर्तज़ा आहे, ही मुंहिंजो पुटु आहे ऐं कंप्यूटर साइंस में BS आहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध खां, पर हू पाण पियो गाहु ॾिए। ही जेको मंज़र मां ॾिसो पिया, ही मंज़र असुल में ही वाड़ी आहे ॿकरियुनि जी। हूअं ॿकरियुनि जो अलॻि शेड ठहियलु आहे, पर हीअ वाड़ी आहे। ऐं जॾहिं ॿकरियूं लहंदियूं आहिनि शेड तां, हीउ जेको वॾो शेड मां ॾिसी रहिया आहियो, असांजो ही कंस्ट्रक्शन जो कमु जारी ऐं सारी आहे। ही जॾहिं हिन शेड तां लहंदियूं आहिनि हेठि ॿकरियूं शाम जो ऐं सुबुह जो हिननि खे हेठि लाहींदा आहियूं त जीअं हुन फिज़िकल फिटनेस हुननि जी रहे। पोइ हू वाड़ी में हली वेंदियूं आहिनि, हिन वाड़ीअ में अची चरंदियूं आहिनि, गाहु चरंदियूं आहिनि। उनजे लाइ हिते पाणी जो आहे बंदोबस्तु थियलु। असांजा नौजवान ही पढ़िया लिखिया नौजवान आहिनि, पर हिननि पंहिंजा हमराह बि रखिया आहिनि ऐं उहे बि कमु कनि था। हेॾां असांजो कमु बि जारी आहे त जीअं का ॿकरी किथे ॿाहिरि न निकिरी वञे, ही मथां खां अहिड़े सिस्टम सां ठहियलु आहे जो ॿकरियुनि जो जीअं शेड वारो मथियों ही दरवाज़ो खोलिजे थो त सिधियूं डायरेक्ट अची हिन वाड़ीअ में पहुचनि थियूं। ऐं सभई सिहतमंद आहिनि। हिननि ॿकरियुनि खे ख़रीद कए असांखे महीनो खनि थियो आहे। ऐं महीने में अवां हीअ ॿकरी ॾिसो त केॾी सिहतमंद आहे। हेॾा हीअ आहे छेलो आहे, इहो बि सिहतमंद आहे। सभई ॿकरियूं सिहतमंद आहिनि। असां हिननि खे चारे में हिन वक़्तु जंतर, उन सां गॾोगॾु असां चाइना खां मशीनूं घुरायूं आहिनि त उहे मशीनूं हिननि जो फीड ठाहींदियूं आहिनि, हिन जी खुराक ठाहींदियूं आहिनि, जंहिंमें मकई हूंदी आहे, जोर हूंदी आहे, ॿाझिरी हूंदी आहे। इहे सभई शयूं उन में हूंदियूं आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु सुहांजड़ो, जंहिंखे अंग्रेज़ी में मोरिंगा चइबो आहे, उहो सुहांजड़ो बि असीं उन में मिक्स कंदा आहियूं, छाकाणि त उहो तमामु घणो न्यूट्रंट आहे। उन में ॿकरियुनि जी क़ुवत मुदाफ़त एतिरी बहितरीनु थिए थी जो उन्हनि खे का बि बीमारी नथी लॻे ऐं ॿकरियूं सिहतमंद रहनि थियूं। हाणे हींअर सियारे जी मुद्द आहे, पर सभई ॿकरियूं मां ॾिसी रहिया आहियो त तमामु घणो एक्टिव ऐं सभई चरी रहियूं आहिनि। उन सां गॾोगॾु ही असांजी ऑफिस आहे। हिन पासे जी ही जेके मंज़र मां ॾिसो था त हीअ असांजी ऑफिस आहे। हिन ऑफिस में नाज़रीन ईअं थींदो त जी ही नाज़रीन असांजी ऑफिस आहे ऐं हिन ऑफिस में वरांडो आहे, अटैच बाथरूम्स आहिनि, अञा हिन में टाइल्स वग़ैरह लॻंदा, उनजो कमु रहियलु आहे, उहो मुकमल थींदो। हिन में असां पंहिंजे ॿकरियुनि जो मॉडर्न तरीक़े सां उहो रिकॉर्ड असां रखियो आहे। असां वटि हिकिड़ी ऐप आहे जेका, जंहिं ऐप वसीले असीं हर हिकु ॿकरी खे टैग हणूं था, नंबर 1 नंबर 2, उन ऐप ते उन ॿकरी जो तस्वीर अची थी वञे। उहा असां घणे में ख़रीद कई, सुभाणे विकिणंदासीं त उहा घणे जी हूंदी। त इहो समूरो जेको रिकॉर्ड आहे उहो उन ऐप में अलॻि हूंदो, कंप्यूटर में उनजो रिकॉर्ड अलॻि हूंदो, रजिस्टर ते उनजो रिकॉर्ड अलॻि हूंदो। त हीउ पहिरियों फार्म हाउस आहे जेको सिंध अंदरि मॉडर्न गोट फार्मिंग जो हीउ हिकिड़ो शानदारु हिकिड़ो नमूनो आहे। हिन पासे वरी जॾहिं तव्हां ॾिसंदो त हीअ असांजो वर्कशॉप आहे। असां वापडा जी बिजली ते डिपेंड नथा करियूं, असां पंहिंजी एनर्जी जो बंदोबस्तु कयो आहे। मथे सोलर प्लेटूं लॻल आहिनि जेके न रुॻो असांजे मशीनुनि खे हलाइनि थियूं, ट्यूबवेल खे हलाइनि थियूं। हिकिड़ी ॻाल्हि सिंध जे माण्हू खे यादि रखणु खपे त कारोबार जहिड़ी ॿी का नेमत कोन्हे का, ऐं अवां कारोबार कंदव त पंहिंजनि पेरनि ते बीह सघंदव। हीअ जेके यूनिवर्सिटियुनि मां असीं मास्टर डिग्रियूं वठी ऐं अची था असीं नौकिरियुनि जे पोयां भोतारनि ऐं इन्हनि जे पोयां असीं भॼ भॼा करियूं, नौकिरी का बि तरक़ी कोन्हे
नौकिरी सर्वाइवल आहे, तव्हांखे महीने में पघार मिलंदो ऐं ॿचिड़नि खे तव्हां मानी खाराए सघंदव, पर कारोबार तव्हांजी तरक़ी आहे। ऐं सिंध जीअं त ज़रई मुआशिरो आहे, उनजे करे उन में जेको असां लाइव स्टॉक यानी चुपाए माल जो जेको कारोबार आहे, उन जहिड़ो को ॿियो कारोबार थी नथो सघे ऐं एॾो ज़बरदस्तु कारोबार आहे। इन में तमामु वॾी आमदनी आहे। मिसाल तौरु हिकिड़ी ॿकरी साल में 2 दफ़ा फर ॾींदी आहे, ऐं हिकिड़ी ॿकरी 2 खां 3 4 ताईं बि फर ॾिए थी। हाणे जेकॾहिं रुॻो 2 बि ॾिए त साल में हिकिड़ी ॿकरी मां 5 ॿकरियूं ठहंदियूं, ऐं जेकर तव्हां वटि 10 त उन हिसाब सां तव्हां अंदाज़ो लॻाए वञो त तव्हां वटि केतिरो सरमायो थी सघे थो। सो इहो ॿकरियुनि जो कारोबार। ऐं असां हाणे वॾो माल बि वठंदासीं, जंहिंमें मेहूं हूंदियूं, जंहिंमें ॻऊं हूंदियूं ऐं रिढूं बि असीं आणींदासीं। सो मुंहिंजी सिंध वासियुनि खे अपील आहे त असां खां जेका बि रहनुमाई उन्हनि खे घुरिबल आहे, उहा असां हाज़िर आहियूं। असां ईंदड़ वक़्त में ट्रेनिंग प्रोग्राम्स हलाईंदासीं त जीअं सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि माण्हू इन क़िस्म जो कारोबार शुरू कनि। ऐं ज़रूरी न आहे त हेॾो असां वांगुरु वॾो सेटअप को लखनि जो ठाहिजे, इहो बि थी सघे थो त नंढे पैमाने ते बि हिकिड़ो सेटअप ठाहे ऐं तव्हां पंहिंजी शुरूआति करे सघो था। ऐं पाण इशारा ताला वरी ॿी वीडियो में मिलंदासीं ऐं उन में पाण तफ़सीली तव्हांखे ॿुधाइबो सम्झाइबो त तव्हां नंढे 1000 रुपए ते कारोबार कीअं करे सघिजे थो, उहो बि तव्हांखे ईंदड़ वीडियो में ॿुधाइबो। हक़ मौजूदु।